निस्बत रखण वारो महीनो जमात सानी महीनो। सिद्दीक यानी सच्चा। कुरान करीम में रब्बे कायनात सूरे ज़ुमर आयत नंबर 33 जे अंदर इरशाद फरमायो वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ि वसद्दक़ बिही उलाइक हुमुल मुत्तक़ून। ऐं उहा हस्ती जेका सच्चाई खे खणी आई ऐं उहो जंहिं इन सच्चाई जी तस्दीक कई उहे ई मुत्तकी परहेज़गार आहे। कहिड़ो सिद्दीक? उहो सिद्दीक जंहिंजी उमिरि मुस्तफ़ा जी उमिरि जेतिरी उमिरि आहे। कहिड़ो सिद्दीक? उहो सिद्दीक जो मुस्तफ़ा जी उमिरि जेतिरी हुई ओतिरी सिद्दीक अकबर जी उमिरि हुई। महबूबनि जे मिसाल जे क़रीब वारियूं घड़ियूं हबीबनि जी सेरांदीअ में अम्मा आयशा हुमैरा वेठल हुई। सिद्दीक़ अकबर जे मिसाल जे वक़्त बि अम्मा आयशा हुमैरा वेठल हुई। हबीब किबरिया जंहिंमहिल दुनिया तां पर्दो पिया फरमाइनि कुझु घड़ियूं पहिरियां अमीर करीम फरमायो त मां डंडड़ कंदसि, मुंहिंजे डंडड़ खणी अचो, मिसवाक खणी अचो। अबू बकर सिद्दीक नो हुकुम कयो त मुंहिंजे बि मिसवाक खणी अचो। हबीब करीम फरमायो मिसवाक सख्त आहे, हिनखे नरम कयो वञे। अबू बकर सिद्दीक में फरमायो मिसवाक सख्त आहे, हिनखे नरम कयो वञे। असां अल्लाह खे जेका असां अल्लाह खे अकेलो मञींदा आहियूं, अल्लाह सां गॾु को बि शरीक न आहे। पर अल्लाह खां पोइ जेकर दुनिया में का